दुख रुगो मुझे भाग में छो लिखियल आहे। नंढे लाइक वठी पंहिंजा गोड़ा पीअंदे वॾी थी आहियां। वो जहिड़ी कानी भागी इन ॻोठ में हूंदी। ज़मानो सिर्फ तमाशो ॾिसण वारो आहे, कोई कंहिंखे कोन पुछंदो आहे धीअ। तो जेका शतरंज जी चाल मुझे खिलाफ खेली आहे, तमाम जल्दी है उंधे मोह किरंदई। ऐं याद तोखे तॾहिं करे सघां थी जॾहिं तूं कंहिं पल विसरी वियो हुजी। तूं मुंहिंजे साह पसार में शामिल आहीं। तूं छा त चईं त खान बहादुर खान खां मां तलाक वठी ऐं वापसि मां पंहिंजे घर वञा? खान बहादुर जी इजाज़त को सवा छोकिरी त छा, पर तोखे कखु खण बि कोन ॾींदुसि। जिन तुंहिंजो इहो हशर कयो आहे, अल्लाह पाक हक़ वकील आहे, तोसां ज़रूर इंसाफ़ कंदो। हर ॾोही पंहिंजी जान बचाइण जे लाइ तव्हां ई वाक़ा कंदो आहे त तव्हां कंहिंजी चुर्च ते इहो कमु कयो आहे। ये जेके सरदार पंहिंजा वॾड़ा आहिनि न, इन्हनि जा ज़ुल्म ग़रीबनि जी ॻिचीअ में खाओ विझंदा। मां तोखे पराई जंग में कुॾण जी इजाज़त हरगिज़ कोन ॾींदसि। या जेका तुंहिंजी ॿोली आहे न, या कंहिं ॾींहुं तुंहिंजो सिर। तूं एॾियूं वणंदड़ ॻाल्हियूं कंदो आहीं, दिलि त चवंदी आहे त मां तुंहिंजे पूरे वजूद में समायल हुजे। हिते रोक पंहिंजे कदमनि खे। इन ॿेले में आयो त पंहिंजे पेरनि ते ई, पर तुंहिंजी क़बर इन ॿेले में ठाहींदुसि। हिनखे जीअण जो को हक़ न आहे।